कुनरी वेझो 4 ॾींहं अॻु ॻोठ गुलाम रसूल आराई में भेण जी लॼ बचाईंदे मज़ामत ते क़तल थियल पुरहियत भेरू कुल्ही वारे मामले जो सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नोटिस वरितो। वॾे वज़ीर जी हिदायतनि ते इंसानी हक़नि बाबति वॾे वज़ीर जो मददगार वीरजी कुल्ही मक़तूल जे घर पहुतो। वीरजी कुल्ही मक़तूल जे वारसनि सां ताज़ियत कई, वाक़े बाबति तफ़सील वरिता ऐं जाइ वारदात जो मुआइनो पिणु कयो। वीरजी कुल्ही चयो आहे त कंहिं सां बि ज़्यादती बर्दाश्त न कई वेंदी। मामले जी रिपोर्ट ठाहे वॾे वज़ीर खे ॾींदुसि। होॾांहुं अॻूणे MNA किशन चंद पारवाणी बि मक़तूल जे तॾे ते पहुची मक़तूल जे वारसनि सां ताज़ियत कई ऐं ॾुख वंडियो। किशन चंद पारवाणी जो चवणु हो त सिंध में हुकूमत नाकाम आहे, माफ़िया जो दौर आहे, अक़लियती बिरादरी PP जी वोटर आहे, भेरू कुल्ही जो खून नाहक खून कयो वियो आहे। हिन चयो त बिलावल खे दरख़्वास्त आहे त अक़लियत जे मसइलनि ते ध्यानु ॾिए। सिंध हुकूमत अक़लियतनि जे मसइलनि खे हल करे खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे। हिन चयो त हिकु हफ़्ते अंदरि भेरू कुल्ही जे केस में नामज़द जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो वियो त सॼी सिंध में एहतजाज कयो वेंदो।